नाज़िन मटियारी में ज़िले क़ाउंसल तरफान करबला जे शहीदनि जी याद में इमाम हुसैन जो न्याज़ कयो वियो। न्याज़ में ज़िले चेयरमैन मटियारी मखतूम फ़खरुज़्ज़मान, डिप्टी कमिश्नर मटियारी ग़ुलाम हैदर चांडियो, सर्किल ऑफिसर एंटी करप्शन इरफान अरबाब, नवाब मुदस्सर टालपुर, नवाब ग़ज़फ़र लगारी, फ़कीर हुसैन अली जाफ़री, निसार सागर, डॉक्टर यूनिस छजड़ो, उम्मेद अली शाह, अकरम राजपूत ऐं ॿियनि शिरकत कई। कलंदर बख्श समूह, फारूक नूह बोटो, शमन सैतो, मुनीर अहमद ख़ासकेली, अब्दुल गफूर मल्हा, बाबू महमूद ख़ासकेली, रियाज चांडियो, फयाज ख़ासकेली, सुल्फ़कार मेमर, सलीम पवार, अली फैज़ान ख़ासकेली, शबीर मल्हा, जीएम बाबू ख़ासकेली, माशूक कमरानी, अली नवाज़ साहूवाल, असदुल्ला मेमर ऐं ॿिया बि शरीक थिया। हुन मौक़े ते ज़िले चेयरमैन मटियारी मखतूम फ़खरुज़्ज़मान चयो त करबला जे शहीदनि इस्लाम ख़ातिर पंहिंजी जानियुनि जा नज़राना ॾेई इस्लाम खे बचायो आहे। हुननि जो त हिते मदीने वारी रियासत में मुल्क जो दिफ़ा करे मुल्की सालमियत खे बचाइजे ऐं अवाम खे महांगाई जे ॾमर खां बचाइजे।